वेकअप मतलब जागन, गेटअप मतलब जागन, अवेक मतलब भी जागन, पर इन टिन्हिनि जो यूज़ डिफरेंट आहे। छो न हिन खे प्रैक्टिकली सम्झूं। वेकअप असां तॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं तव्हां पंहिंजे बिस्तर ते पिया हुजो ऐं तव्हां निंड मां पंहिंजूं अखियूं खोलियो। तव्हांखे जाग थिए त उन जे लाइ तव्हां वेकअप यूज़ कंदव। फॉर एग्ज़ाम्पल, आई हैव वॉकिन अप, मां निंड मां जागी वियुसि, मां पियो बिस्तर ते आहियां पर मुंहिंजूं अखियूं खुलियूं आहिनि, मां जागी वियुसि। उन टाइम तव्हां गेटअप यूज़ न कंदव। गेटअप यूज़ तव्हां तॾहिं कंदव जॾहिं तव्हां पंहिंजो बिस्तर छॾे उथो। आई हैव गॉट अप मतलब मां पंहिंजो बिस्तर छॾे उथी बीठो आहियां। मां निंड मां जागियुसि, अखियूं खोलियूं त वेकअप, मां बिस्तर छॾे उथी बीठमि त गेटअप। पर अवेक जो मतिलबु आहे जागियल। आई वॉज अवेक होल नाइट यस्टरडे, मतलब मां कल्ह सॼी राति जागियल हुयुसि, मां निंड न कई, मां कंटिन्यूअसली जागियल हुयुसि।